सिंधी रंगमंच जी सूंह खे सदाबहार बणाइण वारी सिंधी यूथ ग्रुप सिंधी नाटक प्रेमियुनि जे लाइ खणी आई आहे हिकु अनोखी सौगात। वी टीवी जे बैनर हेठि पेश थी रहियो आहे हिकु दफ़ो वरी पब्लिक डिमांड ते फुल लेंथ सिंधी कॉमेडी ड्रामा माटेली ज़ाल। डिमांड 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 अरे डिमांड वरी छा जी साईं असां जी न पब्लिक जी असां जी इहा डिमांड है कि प्रोग्राम ॾिसण ज़रूर अचो, टिकट ख़रीद करे प्रोग्राम ॾिसण माटेली ज़ाल। सिंधी काउंसिल ऑफ इंडिया सिंधी यूथ ग्रुप ऐं वी टीवी जे पारां पेश था कयूं महाशिवरात्रि जे मौक़े ते मंगल 17 फरवरी उल्हासनगर जे एयर कंडीशन ऑडिटोरियम टाउन हॉल में नाटक माटेली ज़ाल। उल्हासनगर जे रंगमंच जे इतिहास में पहिरियों दफ़ो नई तकनीक, रिकॉर्डेड डायलॉग्स ऐं लाइव परफॉर्मेंस सिंधी मज़ाक़ी नाटक माटेली ज़ाल। असांजा सहयोगी आहिनि जीवदया संस्थान उल्हासनगर 4, कमल टी उल्हासनगर 1, प्रकाश माखीजा। त सिंधी काउंसिल ऑफ इंडिया पेश थी करे उल्हासनगर 3 जे टाउन हॉल में महाशिवरात्रि जे मौक़े ते सिंधी मज़ाक़ी नाटक माटेली ज़ाल। हिन नाटक जे टिकटुनि जे लाइ तव्हां संपर्क करे सघो था उल्हासनगर 3 जे टाउन हॉल बुकिंग ऑफिस में या वरी फोन करियो 9822448808।